पर के भी कपड़े के चुमी न दी दो पर हाउ कुरान तुझे अजमत तो कुर्बान इन कुरान मजीद जी मथों जे को खिलाफा उन जी दुनिया में नमक का भी कीमत करेगा पर चलो भी मुसलमान कुरान के खरदो तो परी चुमी ने गिलाफ के दी दो यो गिलाफ चुमिन जो हकदार इन जे करे थियो जो इन जो ताल्लुक कुरान सां थो चमड़ो तो सागो तोड़ के भी लगला यो चमड़ो कुरान जे जुल्द के भी लगला पर तोड़ के देखो चमड़ो लगला सजो दी दिरासी उन के कुटी दोआ कुरान जे जुल्द के देखो चमड़ो लगला सजो दी मुसलमान उन के चुमियो दी दोआ यो तमानी असा के सबक हो मुसलमानो कुरान को पढ़े थी दो इन दिरासी जे दो लवा दुरसोतन जा हकदार थी दो पर जेकर है कुरान सां ताल्लुक रखंदो बिन्हीं जहाननि में चुमिन जा हकदार थींदो नारे तकबीर नारे तकबीर इन्हीं जी करे शादाब चयो चंद पीस ने जदियो केडो की सुकरन के पीस जी पाए माल था के फेर में मंज फिरन शादाब जन्नत जी तशबीह थोड़ी हिन दुनिया जी जहान सां जन्नत जो हिकिड़ो पुल अथव आसमान ॿियो पुल अथव ज़मीन जीअं चंडु फिरंदो आहे पुल फी फलकी यसबहूरी दुनिया जो जहान ईअं चंड वांगुरु फिरे थो पोइ चंड में तारा हूंदा आहिनि हिन दुनिया जी चंड में तारा तूं ऐं मां आहियूं चंड में जेके तारा किलीअ जे भरिसां बीठा कीरे जी भरसा भी चावे बच्ची या बाकी पीसी जी पामाल थिया त शाह साहब चे तो चंद्र पीस दे जे दियूं केडो की सुकरन के पीस जी पामाल चा के फेर ने मंज फिरन ओहे गारे की नगरन जे कायम रहा की रसी जेके हिन कुरान वाली रसीअ के कुरान वाली किलीअ के मजबूती सां पकड़े बीठा ये बची विया जेके कुरान खां टुटा हुए पीस जी पायमाल थी सो वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे तालीम कुरान इंशाअल्लाह इहा तालीम हिकिड़ो हमरा हुयो मौलाना अबुल हसन नदवी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त स्कूल ऐं कॉलेज जा चंद शागिर्द हुया पोइ मोकल जे ॾींहुं चऊं त हलो त दरिया घुमी अचूं पोइ विया दरिया ते ॿेड़ी ते चढ़िया ॿेड़ी जो अॻिते हली त मलाह खां पुछियो कयूं चाचा तुंहिंजी उमिरि केतिरी आहे चई मुंहिंजी उमिरि पुट 40 साल भला कुझु पढ़े बि सही चई पुट मूंखे त मास्टर पढ़ायो ई कोन बसि या ॿेड़ी हलाए करे पंहिंजो पेट पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदो आहियां तो उन्हनि कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्दनि मलाह खे चयो चाचा तुंहिंजी त अधु ज़िंदगी वई अधु ज़िंदगी त तूं पंहिंजी विञाए बाक़ी अधु ज़िंदगी अथई थोरी जो ॿेड़ी अॻिते हली अची तूफ़ान लॻो दरिया में छोलियूं ॿेड़ी पई उॾे उन्हनि कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जी शागिर्दनि जो साहु अची मुठ में पियो मलाह चयो पुट तव्हां में को तारू बि आहे चयो चाचा असां में तारू कोई कोन्हे को सब तुझी आसरे ते आऊं तो ने मल्ला मुहाने खिली करे चन यार मोटी त अधु जिंदगी वही पर तव्हां जी त सॼी जिंदगी मोजी अधु जिंदगी तव्हां जी त सॼी जिंदगी सो असां खे भी के कॉलेजन जा शागिर्द मास्टर प्रोफेसर डॉक्टर इंजीनियर चवां वाली जोगी तव्हां अंग्रेजी कोन पढ़ियो अधु जिंदगी विञाए छॾियव अंग्रेजी पढ़वा एमए एमपी थी वञो हा डॉक्टर खालिद वांगुरु सेनेटर थी वञो हा हाणे त परवेज तव्हां ते कावे वेठो हा सो मां उन्हनि खे चवंदो यार असां अंग्रेजी छॾे करे अधु जिंदगी विञाईसीं तव्हां दीन छॾे करे सॼी जिंदगी तबाह करे छॾी असांजी अधु जिंदगी पर तव्हांजी त सॼी जिंदगी सो वाइदो कयो त औलाद खे तालीम क़ुरान जी उन खां बाद भली अंग्रेजी पढ़नि कुरान मजीद जो तर्जुमो पढ़नि कुरान मजीद जा लफ़्ज़ सही कनि पोइ भली अंग्रेजी वञी पढ़नि स्कूलनि कॉलेजनि में भली अमेरिका बर्तानिया विलायत हासिल करण जे लाइ वञनि इंशाअल्लाह जॾहिं कुरान जी तालीम उन वटि हूंदी कुरान जे मतिलब ऐं तफ़सीर खे उहे सम्झंदा
तो ते अमेरिका बरतानिया पांचो ईमान की बचाई ला तो बेन के मुसलमान हाय भाई तो के ताके साथ आलम जो इंशाल्लाह दीदो के तना में मौलवी जो हुकूमत में छावने माता का पूछा तो हजरत हुसैन से करबला ते छो आयो हजरत हुसैन से मौलवी हुयो कुरान जो हाफिज हो कुरान जो कारी हुयो हाजी ऐं ज़काती हो दाढ़ी ऐं पटके वारो हो छो आयो करबला हजरत हुसैन से समझे पियो त यजीद हुकूमत जे लायक ना है बेदीना ई सरमादार मानू आहे इन के अवाम जो कदर कोने को ही छा कुरान ऐं हदीस जे मसाइल में जाने ही लायक ना है हुकूमत जे ताजे कर हजरत हुसैन से पांजा बच्चा पांजा साथी पांजी जान कुर्बान करे नाने मुस्तफा जी उम्मत के सबक दिनो त हुकूमत जे लायक आहे त मौलविया को वडेरो सरमादार बेदीन उनके कोई हक ना है जो इन्हें हुकूमत जो आगू संभाले जरे मस्जिद जो इमाम मौलवी तो थी सके तो पूरे मुल्क जो इमाम भी आदम को सवा कोई न तो थी सके ऐं जरे वक्त जो हाकिम वक्त जो मौलवी उमर बिन अब्दुल अजीज हुयो अल्लाह अकबर रात जे वक्त में एकड़ो धमाल दाहु करे उठियो उमर बिन अब्दुल अजीज फौत थियो अरे तुखे कीअं ख़बर पई न वायरलेस जो ज़मानो न फोन जो ज़मानो न मोबाइल जो ज़मानो उन्हें धमाल रोई करे चयो उमर बिन अब्दुल अजीज फौत थियो छो त बकर मुझे बकरिन सां गॾु चढ़ंदा हा रात बकर मुंहिंजी बकरी खाई हुआ मुखे दिल में हो यकीन थियो त ओ मौलवी उमर बिन अब्दुल अजीज वक्त जो बादशाह फौत थियो जो बकरन जा वात बंद हा जो बकरन जा वात खुली है जॾहिं वक्त जा हाकिम वक्त जा मौलवी हुया तो उन्हें वक्त में बकरन जा भी वात बंद हुया अज वक्त जा हाकिम वक्त जा वडेरा सरमाएदार ऐं सरदार बेदी न अची बणिया त माण्हू भी बकर थिया अगे चवंदासीं त रात जो बकर न मिले हाणे चवनि था त रात जो माण्हूअ जी सूरत में बकर न मिले शींहं ऐं बकर जानवर भली मिले आहे या ग़लति थो चवे सुभाणे तो के त साथ आलम बुजुर्गन जी जमात सालिहन ऐं नेकन जी जमात जमियत उलमा इस्लाम दुआ कयो अल्लाह असांजो मरण असांजो जीअं इन्हनि आलमनि सां करे ज़िंदगी गई मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह इंशाअल्लाह जल्द जागी सारी कंदो मूंखे हिते सफ़र आहे साईं वारो मजबूर कयो हिन जे करे मां आयुसि दुआ कयो अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधणु असांजो ॿुधाइणु पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला